सभिनी दोस्तन के अस्सलाम वालेकुम। दोस्तों मुझे YouTube चैनल वहीद अली लांडर के सब्सक्राइब करियो, लाइक करियो और शेयर करियो। खास करे मामा इलाही बख्श जे कलाम के वधीक शेयर करियो। तव्हां जी महिरबानी। पहिरीं भी अवां सां ज़िक्र थियल आहे त मामा इलाही बख्श लांडर अॼुकल्ह जो न बल्कि 1996 ईस्वी जो फ़नकार आहे ऐं सिंध जो नालेवार फ़नकार मोहम्मद बख्श हजाणू खां पाण शागिर्दी वरिताई। दोस्तों जेके काफ़ी फ़नकार जेके आहिनि से ॻाइण वॼाइण खां हिकिड़ो दिलि छाजे करे खणी ईंदा आहिनि, उहो इन लाइ जो उन्हनि जो क़दुरु नथो कयो वञे। मतिलबु हिकिड़ो असांजी सिंध अंदरि इन्हनि यकतार चपड़ी जे फ़नकारनि जो हिकिड़ो क़दुरु घटि कयो वेंदो आहे। ऐं काफ़ी दोस्तनि खे इहा ख़बर बि हूंदी त मुंहिंजो असुलु जेको कमु आहे हिकिड़ो आउं फिल्मी हिकिड़ो एडिटर आहियां ऐं आउं अदाकार बि आहियां। दोस्तों जेका मूंखे कैमरामैनिंग असली जेका करणी हुई उहा हिन कलाम जी मूंखे करणी हुई, पर अफ़सोस सां न करे सघियो। बाक़ी ऑडियो रिकॉर्डिंग मूं वटि मौजूदु आहे। माशाअल्लाह सुठा बोल आहिनि, पंहिंजनि मां लॻंदी आहे। त जीअं उहो त हाणे अवां बि ॼाणो था त बेशक हर इंसान खे हिकिड़ो मतिलबु हिकिड़ो पंहिंजनि मां ई लॻंदी आहे। माशाअल्लाह हिकिड़ी सुठी शाइरी आहे, पंहिंजनि मां लॻंदी आहे। त मूंखे त तमामु घणियूं माशाअल्लाह ही मामा इलाही बख्श जो कलाम पसंदि आयो आहे ऐं उमेद आहे त अव्हां खे बि ज़रूरु वणंदो। मोहब्बत मुझको तेरे अरमानी का अजला, मोहब्बत मुझको तेरे अरमानी का अजला, मता सुभाने से अगतवे को करी हाय हाय, इगा तो आज न भाई तेरी कचरे में ऐजार के अजकल जे हसीन में ते, अजकल जे हसीन में ते लगे पे भी मथे, जे सोया है तेरे आशिक तेरा सथ, जे खड़े किताब तक तो सभई आहो या रसूल में सच को चढ़ी